बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजी सीरा ज़ुल्फ़िकार अली साहब यूट्यूब चैनल। त सिंध सूबे जे अंदरि जेका सियासी हलचल आहे या जेका पॉलिटिकल जेका गेम आहे, उन हवाले सां सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तमामु घणे गुस्से में, ॾुख में या उन सां नाराज़गीअ जो इज़हार सिंध सूबे जे अवाम जो बोर्ड जे हवाले सां हुजे या ॿियनि इशूज़ जे हवाले सां, डेवलपमेंट जे हवाले सां हुजे, जेका नाक़िस कारकर्दगी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रही। लेकिन उन जे बावजूदि मां इहा ॻाल्हि वाज़े करे चुको आहियां त सिंध सूबे जो अवाम MQM हुजे, MQM सां इतिहाद जेको JUI जो थियो या GDA जो थियो, तव्हांखे का पार्टी जॉइन न आहे कहिड़ी, तव्हांखे वॾेर को ज़हन आहे त असां GDA जा जेके बि उमेदवार बीठा आहियूं उहे वॾेरा आहियूं। हाणे सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी महबूब पार्टी खे छॾे करे तव्हां वॾेरनि जे पोयां लॻंदो, तव्हां वॾेरनि खे वोट कंदो ऐं तव्हां वॾेरनि खे इलेक्शन में खटाए करे हू वरी सरदारी जागीरदारी निज़ाम जे हेठां ज़िंदगी पंहिंजी बसर कंदा, त इहा तव्हांजी भुल आहे। ऐं सिंध जे अवाम खे इन शइ जो वाज़े हिकिड़ो ज़हन आहे त सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां भली चाहे नाराज़गी आहे ऐं उन सां रंजिश आहे, लेकिन तव्हांजो कंहिं बि पार्टीअ में न हुजणु, न मर्ज थियणु या तव्हांखे का बि सियासी पार्टी पॉलिटिकल जेका पार्टी आहे उहा जॉइन न करण जे हवाले सां जेको तव्हांजो ज़हन आहे, सिंध जो अवाम उनखे बि सम्झे थो त MQM सां तव्हांजो इतिहाद JUI हुजे, GDA हुजे या जेके पार्टी हूं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु इलेक्शन विड़ी रहियूं हूं सिंध सूबे जे अंदरि, उन्हनि सभिनी खे सिंध जो अवाम इन करे बि रद्द करे चुको आहे। तव्हां ॾिठो था 8 फरवरी ते सिंध जे अवाम मुकमल तौर ते GDA वॾेरा शाही या जागीरदारी सरदारी निज़ाम खे सिंध जे अंदरि उन्हनि खे रद्द करे छॾियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे तमामु घणी वॾी मोट ॾेई करे कामयाबु कयो। ज़िले नौशर फ़िरोज़ जे हवाले सां मां पंहिंजे मुख़्तलिफ़ व्लॉग्स में चई चुको आहियां, तव्हां ॾिसी सघो था ज़ुल्फ़िकार अली साहब यूट्यूब चैनल ते। त ज़िले नौशर फ़िरोज़ जे अंदरि बि जेका GDA आहे, जतोई ख़ानदान आहे या ज़फ़र अली शाह जेको डबराई ख़ानदान आहे, सैद ख़ानदान आहे या जेके बि ॿिया जेके पार्टियूं जेको आज़ादु वॾेर को जेको ज़हन आहे त असां बसि हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे इजो था किरायूं, इजो था हारायूं, उहा हिकु ग़लतफ़हमी ज़ाहिर थी। ऐं तव्हां सिंध ज़िले नौशर फ़िरोज़ जी आवाम जी जेका मोट ॾिठी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खां, ज़ियाउल हसन लंजार साहिबु, मां तव्हांखे पहिरियां चई चुको आहियां त ज़िले नौशर फ़िरोज़ जे आवाम सां चाहे उहो सियासी मैदान में खटे या हाराए, लेकिन ज़िले नौशर फ़िरोज़ जे आवाम ते हुनजी शफ़क़त ऐं जेका मोहबत आहे उहा क़ाइम ऐं दाइम आहे। इन करे बि ज़िले नौशर फ़िरोज़ जो अवाम मुकमल तौर ते ज़ियाउल हसन लंजार साहिब सां मोहबत करे थो ऐं उनखे पंहिंजो महबूब सम्झे थो ज़िले नौशर फ़िरोज़ जे अवाम जे हवाले सां। ज़िले नौशर फ़िरोज़ जे अवाम GDA खे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो। वरी हाणे चवंदा त वफ़ाक़ी जेका सियासी हलचल आहे उन में तव्हां ॾिठो त पंजाब ऐं KPK जे अंदरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उमेदवारनि क्लीन स्वीप कयो। पाकिस्तान इमरान ख़ान खे वाक़ई इन शइ जी उमेदु हुई त जॾहिं 8 फरवरी थींदी त पाकिस्तान जो अवाम नवाज़ शरीफ़ जो जेको जनाज़ो कढंदो ऐं वाक़ई उहो जनाज़ो निकितो। मुख़्तलिफ़ सीटुनि ते तव्हां ॾिठो त धांधली थी, मुख़्तलिफ़ सीटुनि ते इन हुकूमत जेका आहे इलेक्शन आहे 8 फरवरी 2024 जी पंजाब जे हवाले सां, त चाहे सूबाई सीटुनि जे हवाले सां ज़िक्र कजे या वफ़ाक़ी नेशनल असेंबली जे हवाले सां, त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ खे ज़बरदस्ती हिकिड़ो थोपियो वञे थो त पंजाब सूबे जे हवाले सां ऐं वफ़ाक़ जे हवाले सां। इन करे ई मां मुनासिबु सम्झां थो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में थोरी लचक हुजणु खपे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मिली जुली करे हिकु वफ़ाक़ी हुकूमत ठाहे सघनि था। ऐं उन सां गॾोगॾु सिंध सूबे जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत आहे। पंजाब जेको सूबो आहे जंहिंमें ॿिए नंबर ते जेका इंडिपेंडेंट यानी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेके उमेदवारनि खटिया आहिनि, उहे पंहिंजी पंजाब सूबे जे अंदरि बि हुकूमत ठाहे सघंदा, यानी KPK ऐं पंजाब जी हुकूमत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मिली सघे थी। वफ़ाक़ जे अंदरि जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मिली करे इतिहाद करे ऐं जेकॾहिं ठाहिनि त उहे ठाहे सघनि था। वज़ीर आज़मशिप जे हवाले सां, सदारती उमेदवार जे हवाले सां या ॿियनि सीटुनि जे हवाले सां, पोज़ीशन्स जे हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उमेदवार जेकॾहिं मिली करे हुकूमत ठाहिनि त ठाहे सघनि था। लेकिन लेट्स सी त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो ख़्वाबु पूरो थी सघे थो ऐं वरी साॻियो ई PDM 2 जो साॻियो ई ड्रामो जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं शुरू थी सघे थो त उहो बि ॾिसणो आहे। त पाकिस्तान मां सम्झां थो त हिन वक़्तु इन PDM Part 2 खां तमामु घणो मायूस थी आहे ऐं पाकिस्तान जो अवाम जेको आहे सो उहो नथो चाहे त हे PDM Part 2 वरी शुरू थिए। इलेक्शन कैंपेन जे अंदरि जेका आहे उहा हिक ॿिए ते लताड़ भूछाड़
ऐं गंद उछलाइण खां बाद में वरी जेकॾहिं सियासी हलचल जे हवाले सां ॾिसिजे त असेंबली ठाहिण जे हवाले सां त जेकॾहिं PDM पार्ट 2 वरी शुरू थिए थो त वाकई पाकिस्तान जो 23 करोड़ अवाम या जेके सोशल मीडिया हुजे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सिविल सोसाइटी, इंटरनेशनल मीडिया में यानी पूरी दुनिया इन शइ खे तस्लीम 100% नंढो वॾो माण्हू ग़रीब रस्तनि रोकनि जे अंदरि जेको आवाज़ु उथे थो त हीउ इलेक्शन खां बाद में वरी PDM पार्ट 2 शुरू थींदो त वाक़ई उहा हक़ीक़त थी वेंदी ऐं उन खां बचण जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे हिकु तमामु घणो अहम मौक़ो आहे त जेकॾहिं हूअ PDM जे उन पार्ट 2 खां बचण जे लाइ 23 करोड़ अवाम जी मोहबत हासिलु करण जे लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेके आज़ादु उमेदवार आहिनि उन्हनि सां राब्ता करे ऐं पाकिस्तान जे अंदरि हिकु सियासी बहरान खे ख़तमु करे ऐं जेका हिकु मुआशी बहरान आहे उनखे बि ख़तमु करे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु उन पोज़ीशन में आहे त उहा जंहिं पार्टीअ सां इतिहाद कंदी उहा ई हुकूमत ठाहे सघे थी, चाहे उहा नून लीग हुजे चाहे PTI हुजे। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तमामु अहम रोल आहे हिन वक़्तु। ॾिसणो इहो आहे त छा PDM पार्ट 2 वरी शुरू थिए थो, हीअ क़ौम ॾिसंदी PDM पार्ट 2 खे या पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजे सियासी हलचल जे हवाले सां हिकु प्लेटफॉर्म ते वेही करे मुल्क जी बहितरी जे लाइ को किरदारु अदा करे सघनि। इन सां वठंदा इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।